नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त किप्रो मां खबर ॾींदा आहियूं। किप्रो लॻ ॻोठ पबण वासी भाउरनि जे ज़ुल्मनि खां तंग थी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन चयो त बिरादरी जे भाउरनि फरमान अली, अशफाक अली, इरशाद अली, अल्ताफ़ अली, रमज़ान ऐं ॿियनि जी ज़ुल्मनि खां तंग थी पियो आहियां, जेके हर आए ॾींहुं हमला करे मूंखे नुक़सान पहुचाइण चाहिनि था। हिन चयो अहिड़ी धाम मूं किप्रो थाणे ते पिण ॾिनी आहे। हिन वास वारनि समेत DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़ खां इंसाफ़ जी घुर कई आहे। ये मज़दूरनि जी लेबर मुंहिंजी हिते फुटी पे चूंडी। मुंहिंजो भाइटियो शहबाज़ हुते गॾु बीठल हो। हिते हिननि अची मुंहिंजी बनी ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई। हुननि धमकियूं ॾेई शहबाज़ वटि फरमान वटि पिस्टल हो, इरशाद वटि कुआड़ी हुई, इशफाक वटि कुआड़ी हुई। हिननि धक हणी छोकिरे जा कपिड़ा फाड़े मोटरसाइकिल फुरे खणी विया हलिया। पुते फुटी मुंहिंजी चूंडल मज़दूरनि पे चूंडी सभु फुटी खणी विया हलिया। भरियूं ॿधे संदो उतां ते संदे ते खणी विया हलिया। मोटरसाइकिल मुंहिंजी संदे उतां ते बीहारे छॾी। आऊं अपील तो कयां सांगड़ SP के, DSP खिपरो के, SHO खिपरो के अपील तो कयां त मुंहिंजी मोटरसाइकिल हिननि ते कानून जी कार्रवाई कए, मोटरसाइकिल मुंहिंजी वापसि ॾिनी वञे। हिते बनी ते ही मुंहिंजी बनी ते कब्ज़ो करण जी कोशिशि पिया कनि ऐं कूड़ा केस दाख़िल करे भाउ मुंहिंजा 2 ॿधिराए छॾिया। मूं ते एफआईआर हुई, कल्ह मूं ज़मानत कराई आहे खिपरो सिविल जज वटां। मूं ते कूड़ा केस दाख़िल करे असांजे गिरफ़्तार करण जी कोशिशि पिया कनि। डेली नओं को न को केस ठाहे दाख़िल पिया कनि ऐं असांजी बनी ते कब्ज़ो करण जी कोशिशि पिया कनि। असां भाउरनि खे ॿधिराए चवण त असांखां आखां बनी ही वठंदासीं ऐं 40 एकड़ बनी, चार भाउ आहियूं, 40 एकड़ असांजी बनी आहे, उन ते कब्ज़ो करण जी कोशिशि पिया कनि ऐं जेकी फ़सुलु उते बीठल आहे उन ते कब्ज़ो कनि पिया ही ऐं असांखे मारण जूं धमकियूं पिया ॾियनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।